नवकोट वाक़े में नवाब शाह में मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी खे हिसाइण ऐं तशद्दुद करण वारे वाक़े ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पारां पनियाकिल में प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। वालिद साहब वीडियो लिंक ते मौजूद आहे अयाज़ शेख जी अयाज़। नवकोट शहर में इंसानियत के लजाईंदड़ वाक़े ऐं नवाब शाह में मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी ते तशद्दुद ऐं क़त्ल जी साज़िश ख़िलाफ़ हिते पनवाकिल में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिते अॻवाननि नेक मोहम्मद कोराई, मोहम्मद इसाक जिसकानी, नूरदीन पठान, लाल मोहम्मद चाचड़ ऐं ॿियनि पारां हिते एहतजाज कयो वियो आहे। हिते ॻाल्हाईंदासीं त अॻवाननि जो छा मुतालबो आहे। गिरफ़्तार करे तशद्दुद करे उन्हनि सां नाजाइज़ी कई वई आहे। उन ते असांजी क़ैद मोहतरमा नवाब भुट्टो साहिबा वॾो रद्द अमल ॾेखारियो आहे ऐं असां वर्करनि खे हुकुम कयो आहे। अॼु पूरी सिंध में असांजो मुज़ाहिरो आहे ऐं जेकॾहिं अहिड़ा वाक़िया मज़लूम नियाणियुनि सां थींदा रहंदा त केरु अॼु खां पोइ स्कूल में मोकिले नियाणियूं पढ़ाए न सघंदो ऐं कंहिं बि यूनिवर्सिटी में रोज़ यूनिवर्सिटी में बि मामूर आहे अहिड़ो नियाणियुनि सां ज़ुल्म करे उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे ब्लैकमेल करे उन्हनि सां तज़लील कई थी वञे पए। असां इन्हनि अहिड़े वाक़ियुनि ते सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इन मुल्क जे अंदरि ख़ासि करे असांजे सिंध जे अंदरि आए रोज़ नियाणियुनि सां जेको तशद्दुद कयो वञे थो ऐं उन्हनि सां इज्तिमाही लॼालुट कई वञे थी। असां सम्झूं था त हीअ गवर्नमेंट सिंध जी नाअहली आहे जो अहिड़ा रोज़ वाक़िया पेश अचनि था। हीअ असांजे सिंध गवर्नमेंट बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। असां इहो मुतालबो था कयूं, असांजो मज़म्मत था कयूं त अहिड़ा नियाणियुनि सां जे वाक़िया फ़ौरन बंदि कया वञनि। तमामु ॾुखियो ॾसान्यो आहे जिते हिकिड़े मर्द जो ॾोह ॿियनि औरतुनि खे बख़्शणो पवे थो। उन ते केॾो कुदो अमल थियो आहे। हिन कोट में जेको कुदो अमल थियो आहे उनजी असीं सख़्तु लफ़्ज़ जी मज़म्मत कयूं पिया। जी, हिते अॻवाननि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त ॿिन्ही वाक़िअनि जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। जी।